गुलचू मुंड ख़राब अथई कंहिं ॻाल्हायो अथई छा? पक कंहिं ॻाल्हायो अथई जो मुंहं में मुंग विझी वेही रहियो आहे। मन सॼे ॻोठ में क़ुरान शरीफ़ घुमायो आहे ऐं उन क़ुरान शरीफ़ मूंखे बि ॾेखारियो आहे। मुंहिंजी सलाह वठो त हिन छोकिरे मां हथ कढो। इएं छोकिरे मां हथ कढूं? असांजे पेट जो सूर काॾे वञे? त पोइ देरि छो था कयो? मिलायो न इमन जो नंबर। तकड़ न आहे कुझु त इमन बि परेशान थिए, इहो बि कंहिंखे भाईंदो ई न आहे। तव्हां मंठार मां हथ कढो या न कढो, पर मां क़ुरान शरीफ़ खे पुठी कोन ॾींदुसि। माना त तूं इमन खे ॿुधाईंदे त छोरो असां वटि आहे। वाह जो मुड़ुसु माण्हू आहे। ॿियो वरी तव्हांजी ॻाल्हि सम्झ में नथी अचे त तव्हां करणु छा था चाहियो। तोखे सभु ख़बर पइजी वेंदी त असां छा था करणु चाहियूं। गुलशन ॾींहुं अधु तकड़ न कजां, त राज़ आउट करे छॾे। तो क़ुरान ॾिठो सम्झ असां क़ुरान ॾिठो कीअं वाजू? हा हा बिल्कुलु मुस्लमान आहियूं, क़ुरान खे कीअं पुठी ॾींदासीं? तूं जीअं चवंदे उएं ई कंदासीं। त पोइ ठीकु आहे, मां बि एॾो कचो न आहियां जो पंहिंजा यार मारायां। इते अच न त माण्हू अजायो चवंदा आहिनि त मिर्चू बद किरदार आहे। आ कुरान तूं सोली सणाई कजां, बाक़ी हे त ज़ालिम आहिनि। अदा इमन उदास वेठो आहे, अञा छोकिरो न मिलियो छा? अदा भूरल मंठार जो ॾसु ई नथो पवे, ख़बर ई नथी पवे ज़िंदा आहे अलाए न। अलाह मां उमेद न लाए। अलाह जीअं हज़रत याक़ूब सां हज़रत यूसुफ मिलायो हो तोसां बि मंठारो ईअं ई मिलाईंदो। दुआ कर अदा अलाह विछड़िया मोहब मिलाए, न त मां हाणे चरियो थी वेंदुसि। हिम्मत न हार, अल्लाह ते भरोसो रख, अल्लाह ज़रूर ॿुधंदो, तोसां पुट ज़रूर मिलंदो। अदा भूरल तोसां हिकिड़ी सलाह करणी, मां त ॾाढो फाथो आहियां। मेरे अली जीअं वणे तीअं कर, जे मुंहिंजी ज़रूरत पई त मूंखे घुराइजांइ, जे मिर्चूअ खे फाहे टंगराए त मां राज़ी आहियां, बंदूक हणाए त फाहे टंगराएसि। अहिड़ी औलाद खां त घर खाली चङो आहे। छा कयो आहे मिर्चूअ जो अदो भूरल नाराज़ आहे एॾो न ते? आंड्रा साड़े छॾिया आहिनि मिर्चूअ। ख़ुदा जी का मार पवे त कंहिंजी ओचितो बंदूक लॻे त मुंहिंजे त गिचीअ में पइजी वियो आहे। एॾो तंग कयो अथई मां त आज़ार में अची वियो आहियां। तारा पुछड़ा करे छा थो ॾिसी मिर्चो? अगम न ॾिठो थी छा बाक़ी? तोरे वॾो हिसाब आहे, अॼु हिसाब पूरो थींदो। मां तुंहिंजो कहिड़ो लोड़ो लताड़ियो आहे जो मां तो हिसाब थो वठी? अञा लोड़ो कीअं लताड़बो आहे? मेहर अली वारी धीअ में ॿई अखियूं अथई। तोखे ख़बर न आहे त सुभान मिर्चूअ जी मंग आहे? मूंखे ख़बर आहे त सुभान मिर्चूअ जी मंग आहे, पर इहा ख़बर न आहे त कंहिंजे नसीब में केरु लिखियलु आहे। बाक़ी सुभान त मुंहिंजे नसीब में लिखियलु आहे। तुंहिंजे नसीब में मोचड़ा लिखियलु आहिनि, से बि हाणे जो हाणे कंहिं में दम ई कोन्हे जो मूंखे हथ बि लाहे। मिर्चू उबार न कर, हिन वक़्तु हुनखे हथियार आहे।
न त ॿई मारिजी वेंदासीं। हल बाबा हल, छॾ झेड़े खे, हल। साथियों पंहिंजे हमरा के गोली लगी वही छा? साथियों गोलियों खत्म थी। हिम्मत कर, हिम्मत कर। अगते वधो इन्हनि जो बारूद खत्म थियो आहे। इन्हनि खे जिंदा पकड़नो आहे। जिंदा सरदार तूं दिल जाए कर कुत्ते यारो पटो विझी केले था चवन। अहमद हिकु त मूं वटि हथियार बि कोन्हे। हाणे छा कनि? छा वरी छा कंदासीं? निकिरण जी कंदासीं। हिन गोलियुनि जे आसरे पाण त कोन मराईंदासीं। तूं हिकु हिकु ठका हण त मां निकिरण जो रस्तो ॾिसां। तूं मूंखां परे न वञजांइ। हिकु हथे खाली आहे। हींअर त पाण माराए विझे।
थानेदार वारो पासो मजबूत कयो एॾो था अचनव। तव्हां हेॾो वञो त मां हेॾो अचां थो। हाणे छा कयूं? दुश्मन त चौधारी वेहिजी वियो आहे। हिम्मत न हार मोहम्मद, अल्लाह मददगार आहे। अहमद छा थियो? फायर कर न। छाते फायर कयो? गोलियूं ई ख़त्म थी वई। आमंद वारनि जूं गोलियूं ख़त्म थी वियूं। फैज़ूअ खे कंहिं मारियो? फैज़ूअ खे जॾहिं गोली लॻी, फैज़ूअ खे मूं ॾिठो हिकिड़ो अमरा हथियार खणे पियो। मूं सिधा फेर कया, अलाए कीअं बची वियो। आमंद हो जा मामंद हुयो जा को ॿियो हुयो? तोखे सुञाण में न आयो छा? न आमंद हो न मामंद हुयो, मूंखे लॻे थो शिकारी हुयो। अहमद वारनि जूं गोलियूं ख़त्म थी वियूं, बाक़ी हिननि खे कंहिं मारियो? हा, हाणे ॻाल्हि सम्झमि। हुबदार अलीअ जी मिर्चू सां मुंहमारी थी, पक ई उन जो ई कमु आहे। हुबदार अॼु जे तूं न अची हा न त हज़ारो अलाए कहिड़ो हशर करे हा। हुबदार तो असांजी जान बचाए असां ते वॾो एहसान कयो आहे। एहसान जी कहिड़ी ॻाल्हि आहे? हिक ॻोठ जा आहियूं, माइट आहियूं, असां हिक ॿिए जी मदद न कंदासीं त बाक़ी ॿियो केरु अचे मदद कंदो? हुबदार असां तोखे उन ॾींहुं बुरो भलो ॻाल्हायो, पोइ बि तो असां सां हिसाब न कयो। तूं लाइक़ु माण्हू आहीं। वाकई तो जहिड़ा माण्हू घटि आहे। पंहिंजनि सां लेखो ई न कनि। असां शर्मिंदा आहियूं, असांखे माफ़ कजांइ यार। छो था मूंखे शर्मिंदो कयो यार? मूंखे ईअं तव्हांजे घर न अचणु घुरिजे हा। मूंखे तॾहिं ख़बर पई जॾहिं मां तव्हांजे घर में घिरी आयुसि। मूं सोचियो त तव्हां घर हूंदो। छॾ पुराणनि ॻाल्हियुनि खे, आ त घर हलूं।
हाणे तव्हांजी ज़िंदगी जा ॾींहं खुटण शुरू थी विया। जेकी ॿाहिणी घुमणो अथव घुमी वठो। सांडरे जी फूक कढण सां बाहि थोरई बरंदी। बाहि खे बाग बणाइण अल्लाह जो कमु आहे। जेके बि ॾींहं जीअंदासीं त बाहि हणी घुमंदासीं। असां कंहिंजे घरां नथा खाऊं। जेकॾहिं असांजी बाहि हण कंहिंखे नथी वणे त अखियूं बंदि करे। हाणे मां तव्हांखे ॾींहं जा तारा ॾेखारींदुसि। छो त मां बद किरदार आहियां, बद किरदार। कि जे पीर में दम न आहे, जे आमद है मामद रे अख मेरी कणी ॾिसे। जे बाय अखियूं न कढियूं मांस त पंहिंजो हुबदार अली नालो ई मटाए छॾींदुसि। मिर्चू मोकल ॾे त सभु ख़बर पइजी वञे त केतिरे 200 आहे। मख बि मुंहुं पिटियो तोखे मख जेतिरो मीज़ान बि कोन्हे। महटो ॾिनो मान त रिहा राज ॿुधंदई। मां तव्हांखे ॾिसी रहंदुसि। मुंहिंजे विछयल ॼौर में हेॾां या होॾां ज़रूर फासंदव। छो त मां बद किरदार आहियां, बद किरदार। हल हल त हवाए लॻई किन कयो थी। बद किरदार आहे हुआरी करो भलो आहे। छॾियोसि छॾियोसि हेॾे जे मुंहुं ई न लॻो। सौट आहे न ठॻल ॿाह गिची में हूंदी आहे। अबो चवंदो आहे त अहिड़े जे मुंहुं न लॻो। अचो त हलूं पुलिस न अची वञे। मूंखे बद किरदार चवंदा आहिनि। मां तव्हां सभिनी खे बद किरदार थी ॾेखारींदुसि। पानी पियो। मां पानी न पियंदम। पानी पियो बाबा न पियंदम। मां भले मरी वञा त मरी वञा, पानी न पियंदम। मूंखे छोड़ त मां घर वञा। तूं जेतिरा पैसा चवंदे मां ओतिरा बाबा को वठी ॾींदुमि। अल्लाह के मन मूंखे तो आज़ाद कर। मां तोखे आज़ाद कंदुसि, पर को टाइम अचे मां तोखे मोबाइल ॾींदुसि। असां जॾहिं होॾे हली वियऊं त पोइ फोन करे कंहिं न कंहिंखे चइजांइ त मां ॿधल आहियां, पुलिस खे वठी अचो। पोइ पुलिस ईंदी त पोइ तूं आज़ाद थी वेंदी। वॾी महिरबानी तुंहिंजी, वॾी महिरबानी तुंहिंजी गुलशन। आस्ते ॻाल्हाए, शायदि मिर्चू तो अचे। हेलो अस्सलाम वालेकुम सरदार खाना। वालेकुम सलाम। किथे आहिनि सूबेदार? ॿुधो आहे त कचे जे ॾुआरनि में झेड़ो थी पियो आहे, फायरिंग पई हले, ख़बर अची या इहो बि असां तोखे ॿुधायूं? सरदार खाना मां पाण विच कचे में बीठो आहियां। फायरिंग बंदि आहे, वरी बि ॿुधाइण जी महिरबानी। ठीकु आहे ठीकु आहे, हिम्मत ॾेखार। केरु हुयो सर?
जो हिन वक़्तु अव्हां खे यादि कयो अथई? सरदार खान हुयो, चवे पियो त कचे में फायरिंग पई हले, असां जो निंड पिया आहियूं, हीउ असांखे जाॻाए थो। सरदार खान खे वॾी गणती आहे सर तव्हांजी। वाह अॼु गणती अथसि, कॾहिं चांहि जी सलाह कई अथई? चङो चङो, अचो पंहिंजो कमु कयूं। वाह हुबदार अली वाह, उन ॾींहुं अहमद वारनि हेॾी बेइज्जती कई थी, असर न थियो थी? शर्म हया थी या कोन? इज्जत सां हिन घर मां निकिरंदे या बेइज्जतो करे कढाए? अड़े तो असांखे बेग़ैरत सम्झो आहे छा? फिरियो फिरियो असांजे घर में घिरियो बीठो आहे। बाबा न असां एतिरा बेग़ैरत आहियूं ऐं न हुबदार एतिरो किनो आहे, हिन खे असां पाण वठी आया आहियूं। बाबा ये अॼु तुंहिंजे साम्हूं ज़िंदा बीठा आहियूं त हुबदार अलीअ जे करे। अॼु ही असांजा लाश कबर जे पेट मां कढी आया। जे अहिड़ी ॻाल्हि आहे त पुट हुबदार अली मूंखे माफ़ कजांइ, मूं तोसां घणो बुरो भलो ॻाल्हायो आहे। हथ ॿधी शर्मिंदो न कर चाचा, अवां मुंहिंजे पीउ जी उमिरि जा आहियो। अबो त पुटनि खे हिदायत कंदो आहे, उहे कॾहिं प्यार सां त कॾहिं मार सां। मां हाणे हलां थो। बी यार चांहि त पी न। मोहम्मद पुट तूं वञ वञी खीर वठी आ त चांहि कयूं। अचो पुट अचो अचो, वियो वियो। यो हथियार काॾे कयो? बाबा साईं साम्हूं रस्ते में पुलिस बीठी हुई, हुबदार खे नासे हुबदार घर रखी आयो आहे। चङो थियो, पुलिस घुमण जी पासीरा रांदा कयो बाबा। यो पुट वञ त मूंखे इहो ॾाढी उञ लॻी आहे, पाणी ढक तक पिया। हा असां वरी हाली हवाली थियूं था वरी पंहिंजो। तूं मुंहिंजो नसीब आहे, तूं मुंहिंजो मुक़दर आहे, तू ही मुंहिंजो वर आहे, तू ही मुंहिंजो हाकिम आहे। तूं मुंहिंजे घर जी मालिकाणी आहे, मुंहिंजे सिर जी मालिकाणी आहे, मुंहिंजी राणी आहे। तू मुंहिंजे सिर जो ताज आहे। तोखे ख़बर नाहे साईं त मां तोसां केतिरी मोहबत कंदी आहियां। छा कयां, मजबूर आहियां। अंदर ई अंदर में ॻरंदी आहियां, कैदियाणी जो आहियां। तोखे ख़बर नाहे त मां तोसां केतिरी मोहबत कंदो आहियां। हर दुआ में, हर सदा में, हर बंदगीअ में, हर इल्तिजा में खुदा खां तुंहिंजे सिर जी दुआ घुरंदो आहियां। अल्लाह तुंहिंजी दुआ क़बूल कंदो, आमीन सुम आमीन। अल्लाह तुझी दुआ भी कबूल करे, आमीन सुम आमीन।
गुलशन तूं मूंखे ॾाढो प्यारो आ पर कॾहिं कॾहिं ज़िद कंदो आ न त गुस्सो बि ॾाढो लॻंदो आ छो त माण्हू चवंदा आहिनि मिर्चू मुर्दार बद किरदार आ। मां तुंहिंजी वॾे भाउ वांगुरु इज़त कंदो आहियां ऐं मां तोखे मिर्चू भाउ सम्झंदो आहियां भाउ। वाजू तुंहिंजी छा सलाह आहे बकरो हलाल कयूं या माल के पुॼायूं? बकरे जूं ॿूटियूं ॿूटियूं करे कावनि कुतनि खे खाराईंदासीं पर माल के मोटाए कॾहिं बि न ॾींदासीं। मां ईअं हरगिज़ करणु कोन ॾींदुमि। मां मनठार खे ज़रूर माल के पुॼाईंदुसि। तूं ज़िंदा रहंदे त मनठार माल के पुॼाईंदे न। भली मां मरां त मरां पर मनठार माल के ज़रूर पुॼंदो। वाह गुलशन वाह इम्तिहान में पास थी वई। मां त तुंहिंजी दिलि ॾिसां पियो। वञ मनठार जे पीउ खे वठी आ त हुन खां माफ़ी बि वठूं ऐं हुनखे पंहिंजो पुटु बि मोटाए ॾियूं। ॿुधाईंदे मन खे गुलशन तोखे शायदि इहो ख़बर न आहे त माण्हू बद किरदार चवंदा आहिनि। हा मां आहियां बद किरदार। माण्हू मूंखे बद किरदार चवंदा आहिनि। वाजो हिनखे महिर हली आई बनीअ में फिटी करे अच। मां आहियां बद किरदार। हेलो जल्दी अचो लाड़ वट लाश पियो आहे। ठीक आहे तव्हां हुते बीह रहो असां पहुचूं था। जी सर। तुझा लखे मूंखे पंहिंजो बच्चो मिलाई।
फोन तो कई सरे फोन मूं कई ॾिसो न सर मुंहिंजो कूंदड़ दोस्त कोई यार असां कंहिंखे था हलियूं साहब कैसा गा दुश्मनी या वरी कंहिं में को शक न सही न कंहिंसां दुश्मनी न कंहिं में वरी शक ये ज़मीन कंहिंजी आहे सरे ये ज़मीन अहमद वारनि जी आहे अहमद वारनि सां मोहमारी या को रंजो अलम मुंहिंजी त कंहिंसां दुश्मनी न आहे बाक़ी हिन सां मिर्चीअ जे करे अटकिया हा सर पक्का ही अहमद अली यारनि जो कमु आहे राजा ये लाश खणाए हल बाक़ी जांच कयूं था हजार खान मां त फायरिंग ॿुधी ॾाढो ख़ुशि थियसि अहमद मामा जे लाशनि ते मां नाच कंदुसि नाच पर अहमद मामद खे जीअरो ॾिसी मुंहिंजी रती चढ़ी वियसि तबड़ा चढ़ी विया मूंखे बदकिरदार चवंदा आहिनि मिर्चू मां हिननि खे क़बर कंधीअ पुॼायो हो ओचितो हुबदार अची वियो बाद जीअं झटी ॾई असांजा मुड़स बि मारे वियो ऐं दुश्मन बि छॾाए वियो एतिरनि माण्हू न हूंदे हितां हुबदार जीअरो विया है फुती हजार खाना है फुती अहमद वारनि सां गॾु हुबदार खे बि टुकर टुकर कयो आहे हुबदार झट पिए आहे त कढण सां मगज़ मां हवाए असांजो मुड़स लटायूं पोइ पेर भॼी वियो पौधर हुयो त परी वियो मिर्चू ही उहा छोरो आहे छा जंहिंजा पुलिस पहिरां असां ॾे खयूं पई अचे ही छोरो मास्टर इमन जो अकेलो पुटु आहे हूं हिन छोरे जा पैसा मां वठां हां ए छोरो हाणे तुंहिंजे बिले आहे जेतिरा मास्टर इमन खां पैसा घुरंदे ओतिरा ॾींदई अहिड़ी ॻाल्हि आहे हाणे नंबर मिलां था इमन ॾे 20-25 लख त विया ई न आहिनि मिलाए इमन जो नंबर मिलाए फिलहाल हिनखे कंहिं कुंड में लिकाए छॾिजो टाइम अचण खां पोइ इमन सां बि राब्तो कंदासीं छो जो हज़ार कंदो आहे हिकु ई वार धड़ सिस्तीअ को धार अलाए कंहिंजी नज़र लॻी वई असांजे ॻोठ खे मुंहिंजो मंठार पुटु मोटियो ई कोन त अहमद वारनि ते हमिलो कयो हज़ारे धाड़ियल मुआ बचान वरी ही गुलशन वीचारो नाहक मरी वियो न कंहिंजे एरिया में न तेरीअ में बस अदा असां त सभ जा ख़ैर ख़्वाह आहियूं पंहिंजे पराए सां हथ ॿधी ॻाल्हाईंदा आहियूं पोइ अलाह असांखे कहिड़ा इम्तिहान थो वठे हाणे ही ॻोठ रहण खां वियो हलियो अलाए कंहिं मारियो गुलशन खे पुलिस वरी अहमद वारनि खे गिरफ़्तार करे वई तव्हां ॾियूं त कंहिंखे ॾियूं हक़ु थींदो हिनखे छा कंदी पुलिस सरदार खान छॾाए वठंदो अहमद वारनि खे जेसी त सरदार साईं पहुचे न थाणे ते ऐसे शो बि ॾाढो ॾिंगो आहे हितां हे कुटणु शुरू कयो आहे अहमद वारनि खे चाचा लाश त तव्हांजे ज़मीन में हलंदो आहे न सूबेदार ज़ोर ॾींदो न अलाह बुछड़ो कंदो हुनखे जंहिं गुलशन ग़रीब खे मारियो आहे अदा भुरल तुम्हारो मिर्चू नजर न तो अचे अलाए कहिड़ी जूए में आहे गुलशन जो यार हो अलाए गुलशन जे मरण जी ख़बर बि अथसि अलाए न अलाए काथे तो थाबा खाईंदो अथे ॿियो टियों ॾींहुं आहे मुंहिंजी अखियुनि न ॾिठो आहे पुलिस मिर्चूअ खे बि पकड़े लाकब न करे मां त चवां थो त मिर्चूअ खे गुलशन जे खून में का सज़ा मिले त सुधरे सुधरण जो त आहे ई कोन काथे ढोर सुञा त काथे चोर सुञा मां पुट जे लाइ रोईंदो थो हता त ही वरी पुट खे पिटींदो थो वते
गुलशन खे कंहिं मारियो आहे? ॿुधाए त फुल फ्राई थी नहीं। ॿुधाए। भल मार त मार सूबेदार, पर गुलशन खे असां कोन मारियो आहे। लाश तव्हांजे बनीअ मां मिलियो आहे। साहब, इहो असांखे का फसाइण जी चाल आहे, पर असीं बेगुनाह आहियूं। उठ मते, उठ। उठ जल्दी। अलग थी। मुझो रस्तो छॾे, मुझा भाइर डिंगा थई, जिंदगी ता त खणाए छॾींदई। मां तुंहिंजे भाइरनि जो बि बंदोबस्त कंदमि, छो जो हिन इलाइक़े जो एसी शो मां आहियां। सरदार साईं, मेरा लिया हुआ खेर सां मुंह पे लथल दसे अलाए कहिड़ी दां कंदो। तो बाबा मचे गए उसी दादा किया चल जा मेहर अली सवेरे सवेरे रहसा सूबेदार नाग मुंहिंजा पुट गिरफ़्तार कया आहिनि, मुते महिरबानी करे मूंखे छॾाए ॾियो। ॿुधो आहे चाचा मेहर अली ते लाश तुंहिंजी ज़मीन मां मिलियो आहे सूबेदार खे। न डारेस, मां मञा थो सूबेदार खे लाश मुंहिंजी ज़मीन मां मिलियो आहे, पर मुंहिंजा पुट कातिल न आहिनि गुलशन जा। गुलशन जा वारस छा था चवनि? ज़रूर तुंहिंजे पुटनि जा नाला उन्हनि ॾिना हूंदा न, ईअं सूबेदार छो गिरफ़्तार कंदो तुंहिंजे पुटनि खे? साईं, जेको वणे थी जीअं चवे, पर सची मञो त मुंहिंजा पुट कातिल न अथव। सरदार साईं मेहर जी मदद कर, ॾाढो ग़रीब अथव। ठीक आहे, तूं वञ घर, मां ॻाल्हायां थो सूबेदार सां, तुंहिंजा पुट छॾींदो छो न छॾींदो? अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो रहेस, पर मुंहिंजा पुट कातिल न अथव, मुंहिंजा पुट कातिल न अथव। I can feel the blood creeping up from the heathens. Got will, got fight, got pride, got reason. If they wanna go eat, then you know I'm gon' feed them. If you're coming for me, hope you're ready for a demon. I got eyes in the back of my head, I'm seeing. चनमुखे मैं तो सागर डाल दम। चनमुखे 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 खामोश, चुप कर हल मूसा, पंहिंजा ये अफ़ज़ा न बन रहा है। मूंखे माण्हू मिर्चू मुर्दार चवंदा आहिनि, मां बद किरदार आहियां, बद किरदार। हल मूसा
सुना गुलशन के कहीं मारे खुदा जुबान खोल जुबान वडे पिटी कनो माए खुदा साहब गुलशन असांजे अखिन भी न ॾिठा पोइ असां गुलशन खे कीअं मारियोसीं साहब हिननि खे फुल फिराई करे ईअं ज़बान कोन खोलींदा माल हलायो दात कढां न त फुल फिराई कंदो मां साहब भले असांखे मारे टुकड़ा टुकड़ा कर जॾहिं असां खून कयो ई नाहे पोइ असां छा ॿुधायूं हेलो मिर्चू ये छा आहे ये छा जी हरकत आहे ये छा जूं कंदियूं आहिनि ये छा कयो थी कहिड़ो वर ज़ुल्म करे आयो माण्हू चवंदा आहिनि मिर्चू वॾो बद किरदार आहे छा मां शरीयत खां ॿाहिरि कमु कयां थो निकाह पढ़ बाबा जान छॾाए बाबा तो त कोन पढ़ायो ये मां पाण थो शादी कयां पोइ बि अरहो थो थिए मां निकाह न पढ़ंदुसि उरल जे तू निकाह न पढ़ंदे तुझे भा मेहर अली अहमद ऐं महमद जो सीनो परूड़ करे छॾंदो मां छो जो हज़ार कंदो आहे हिक ई वार सिर धड़ खां धार ज़ालिमो ओतिरो ज़ुल्म कयो जेतिरो ख़ुदा वटि हिसाब ॾेई सघो तू निकाह पढ़ केड़ो तू असांजी क़बर में पवंदे जे तू डिॼे थो असां ॼाणियो असां जोला हो ॼाणे चाचा पढ़ पढ़ निकाह पांचो पाण न माराए बाबा मूंखे मजबूर न कर न त मां इहो भली वेंदुसि त मां को तुंहिंजो पुटु आहियां इन्हनि सां गॾु तुंहिंजो लाश बि इन वाह में लुढ़ंदो वेंदी माण्हू मूंखे बद किरदार चवंदा आहिनि बाबा पर अॼु
मां तो के बद किरदार थी दिखाई दस तो के तो कब्र में जाइ न मिलदी मिर्चू पीर मां जो पिटल कदे भी सही न सिंदो मां कोई भी जिंदा न बचे तो नवींदे हज़ारा मिर्चू सां गॾु तोखे बि दफ़न कंदुसि खबर ना है हफ्तार लिया जो वेर नहीं दुश्मन जो खैर दुश्मन के नाए माफ कर दो या पार मर दो या दुश्मन के मारी दो लेकिन जो बाहर मंठारा जो लाश भी न मरे तो माधर तो लेकिन जो बाहर हथियार हट गयो हथियार हट गयो मंठारा पुट मुझे गोली न लगी वने हथियार हट गयो लेकिन जो बाहर मां तो चवा हथियार फिटी कयो हथियार मिर्चू मंठारा मात कट न तो मारियो विंदे मिर्चू इन मासूम मां हथ कट तू जो जड़ो असा जाए सजी दुनिया मिर्चू जी दुश्मन आए चवंता त मिर्चू बद किरदार मां बद किरदार थी देखार तवा के मां हणे तवा सबने के मार दस मां हणे चितो देवा चितो तू छा मारी दी मुर्दार तो जा टुकर टुकर करे
गांव ने कुत्तन के खराईदा से वो तो चवा मुझे भेजो नाचो नाचो मुझे भेजो मामा देख पैर बेचते न खानो मार जीवी दे मामा तो भी बीरा न तो मां न जो सिर कर दस अदा भुरल ये छा कई पांजो पुट पांजे हथन सा मारी अदा मेरा ली जने कुत्तो शितो सिंधवा तो उनके मालिक ही मारिंदा ही भी समझ तो मैं शितो कुत्तो मारियो मुंजो पुट त कदो को मरी वियो हो जदे मुंजो नाफरमान छो बाबा 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 मुझे कर बाबा 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 भी तो था बाबा 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 मुझे अस्पताल के लिए बाबा 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 तुझे पुट्टा है मेरे जी मुझे तो कुछ न सुनो नेथे तबाई दे तुमके ओ हाणे बाए न भाए ओ हाणे मां तो चावा तो मिर्च वखे गुलशन जे खून में का सजा मिले तो सुधरे बाकी सुधरण जो तो आहे ही कोन पुटो मिर्चू मिर्चू तो कुछ न सुनो तो कुछ न सुनो बाबा आयो मुझे मायो बाबा बाबा मुझे अस्पताल के लिए बाबा बाबा मर गए बाबा बाबा मारू जोदार मत के दारा बाबा देखेदार लाया लाया मत किरदार बाबा 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 मुझे माफ कर बाबा बाबा मुझे बच के कर बाबा मुझे माफ कर बाबा बाबा मत किरदार लाया बाबा मुझे माफ कर बाबा बाबा रे बाबा बाबा मुझे माफ कर बाबा जा मुझे माफ कर जा मुझे माफ कर मुझे ओ मिर्चू ऐ सुभान जी मिर्चू सा मंगनी थला मुंजो पुट तुझे धीअ जे लायक नाहे समझे छो न थो अल्लाह मां सजन मां मुझा मौला शुक्र मुझा पाया पुट मिलाए जे मिर्च वके फाए टंगराए तो मां राजियां बंदूक हणाए तो फाए टंगराए ओ दा मेरे लिए मुझे पुट मरियो दा मुखे गलो करियो दा अमन ममन तां सोट मरियो हाणे तां केसां जरा कंदो दा और कान अगला बा गिट्टी में हुंदिया अगला बा गिट्टी में हुंदिया अगला बा गिट्टी में हुंदिया होए ना आई भाई होए ना तुझो कदर न मिर्चू ना तुझो कदर न